आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं पंहिंजे तमामु प्यारे सुरीले फ़नकार मोहतरम अली अकबर सुमरो साहब सां गॾु मौजूदु आहियूं, जंहिंजो आवाज़ु हूबहू रफ़ी साहब जहिड़ो आहे। अली अकबर सुमरो साहब खां पुछूं था असांजे लाड़काणे जे शाइर कहिड़े जो कलाम ॿुधाइनि था। मां हाणे पंहिंजे प्यारे भाउ दोस्त बहितरीनु इंसान मेहरान साहब उनजो शाइरी आहे, उन में गीत जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि ऐं इनशाला तव्हांखे उहो बि पसंदि ईंदो। तमामु सुठी शाइरी आहे, मूंखे ॾाढी वणी, मूंखे मज़ो पियो अचे, मूंखे पाण खे अचे पियो, तव्हांखे बि इनशाला ईंदो। केॾो बि कंहिंखे चाहियूं असां पोइ बि अकेला आहियूं असां, केॾो बि कंहिंखे चाहियूं असां पोइ बि अकेला आहियूं असां। गुरु था वफ़ा पहिरियों गदागर तनायूं असां, पहिरियों गदागर तनायूं असां पोइ बि अकेला आहियूं असां, केॾो बि कंहिंखे चाहियूं असां पोइ बि अकेला आहियूं असां। कंहिंजे अचो न कंहिंजे वञणो, अञा कीअं ख़ुदि खे मटायूं असां, अञा कीअं कंहिंखे मटायूं असां पोइ बि अकेला आहियूं असां, केॾो बि कंहिंखे चाहियूं असां पोइ बि अकेला आहियूं असां। मोहतरम अली अकबर साहब खां पुछंदासीं त असांजे चैनल लाइ पंहिंजा तासरात ॾींदा त महिरबानी थींदी। 5 टाइम वेब जेको आहे चैनल जेको आहे उहो ख़ासि करे जेके असां त दुआऊं था कयूं त अलाह कंदो वधंदो, ऐं अख़्तर हुसैन धामराव साहिबु जेको आहे न उहो असांजे पाड़े जो आहे, मूंखे पा चई त अचु, मूंखे कल्ह चई, मां चयो साईं सुभाणे बसि कंदासीं महिरबानी। एॾो इंट्रस्ट आहे हिनखे असां प्रोजेक्ट कयां मां फ़नकारनि खे, फ़नकारनि जूं दुआऊं त हे चैनल अॻिते वधी वेंदो, अलाह कंदो त असांखे पिया चांस ॾींदा, अलाह हुननि खे पियो वधाईंदो। महिरबानी वॾी। नाज़रीन तव्हां असांखे ॿुधो। आख़िरी में असीं साईं अली अकबर साहब खे अर्ज़ु कंदासीं त तव्हां नाज़रीन लाइ हिकु नंढिड़ो मैसेज रखनि ऐं उन मैसेज ते तव्हां अमल ज़रूरु कजो। मां इहो चवंदुमि नाज़रीन खे त फ़नकारनि खे प्यारु ॾियो, ऐं असां जेके बि फ़नकार आहियूं, जेके बि फ़नकार आहियूं, पूरी दुनिया जा कई लाड़काणे जा बि, सिंध जा बि, असां पाकिस्तान जा बि, उहे हिक ॿिए जे पाण में मोहबत रखूं, इहो मुंहिंजो पैगाम आहे। पंहिंजो महिनत कयूं, अलाह कंदो उनजो फल मिलंदो रहंदो आहे माण्हू खे। मोहबत ज़रूरी आहे। महिरबानी वॾी। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।